ॾाढो छोरनि मारियो थी, एतिरो त माने चयो मान, पर हू बि छा कनि। लॻे थो त तुंहिंजे पोयनि खे तुंहिंजी का परवाह ई न आहे। निंढड़को त नाहे जेको थड़ी साई हुजे हा त हिन महिल पहुचे न अची। तुंहिंजा भाइर त अञा छोकिरीअ खे तलाक ॾियण जी ॻाल्हि ई नथा कनि। मीर शाहनवाज़ ख़ान, असां ज़िंदगी खां वधीक इज़त खे तरजीह ॾींदा आहियूं। घर जी इज़त बचाइण ख़ातिर जेकॾहिं मुंहिंजा भाइर मुंहिंजी ज़िंदगी कुर्बान करे था छॾनि त मूंखे मुंहिंजे भाइरनि मथां फ़ख्रु हूंदो, फ़ख्रु। चइबो त तोखे मरण जो वॾो शौक़ु आहे। लॻे थो ज़िंदगीअ तो अरवाह ई खजी वती। शाहनवाज़ ख़ान, बेगैरत माण्हू हर हाल में जीअण चाहींदो आहे ऐं गैरत वारो माण्हू घर जी इज़त मथां सिर बि कुर्बान करे छॾींदो आहे। तव्हां जहिड़नि जी इज़त गैरत खे मां पंहिंजी जुतीअ जे नौक ते रखंदो आहियां। इहा तोखे जल्द ख़बर पइजी वेंदी। कंहिंजी इज़त मिटी में मिले थी, केरु सुरखुरू थिए थो। वठी वञेसि हुनखे, वञी कैद कर। जेसि ताईं मुराद जी मुंहिंजे पेरनि में नथो पवे तेसि ताईं ही तई बंदि रहंदो। वठी वञेसि। अदा मुराद खे झुकाइण तुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे मीर शाहनवाज़ ख़ान। तूं सिर्फ़ मुराद जी ॻाल्हि थो करी, पर मां चवां थो तमामु जल्द तूं पंहिंजनि सभिनी भाइरनि खे मुंहिंजे पेरनि में ॾिसंदे। हलण अॻियां थी, बादल खे त पाद रखण दे। नसीबा, मूं ॿुधो आहे त तुंहिंजी शादी सोडर सां थी थिए। हा, पर तुंहिंजो मुंहुं छो लही वियो आहे? मुंहिंजो मुंहुं छो लहंदो? जेकॾहिं न तुंहिंजी सोडर सां शादी थी थिए न त मां त ख़ुशि आहियां। जॾहिं तूं ख़ुशि आहीं त मां बि तो लाइ दुआऊं थी कयां। तोखे बि सोडल जहिड़ो ख़ूबसूरत मुड़ुसु मिलंदो। जेको लिखियो हूंदो न त ईअं ई थींदो। दुआउनि सां लिखिया बि मटिजी वेंदा आहिनि। सोडल जी शादी गुलपरी सां थियणी हुई, हाणे मूंसां थी थिए। इन जो मक़सदु त तो ॾींहुं राति सोडल लाइ दुआऊं घुरियूं आहिनि। इन करे चवां थी त तूं बि पंहिंजे लाइ दुआ घुर त को सुठो घोट मिली वेंदई। हा, ज़रूरु दुआऊं घुरंदसि। मुबारकूं अम्मा साईं, मुबारकूं। बाबा मंसूर जे मथां जेके बि केस हुया उहे सभु ख़तमु थी विया। ख़ैर मुबारकूं हैदर, ख़ैर मुबारकूं। ऐं तव्हां सभिनी खे बि मुबारकूं हुजनि। हैदर, बाबा मंसूर कहिड़े वक़्तु घर ईंदो? कुझु कागज़ी कार्रवाई रहियल आहे, उहा जी मुकमल थींदी त बाबा मंसूर ख़ान घर अची वेंदो। हैदर, तूं बाबा मंसूर खे पाण सां गॾु वठी अची हा? हा हा, तूं सही थो चईं। मूं बि ईअं चयो, पर बाबा मंसूर ख़ान चयो त तूं जल्दी वञ घर। ऐं सभु परेशान हूंदा, उन्हनि खे ख़ुशी जी ख़बर वञी ॿुधाए। इन जो मतिलबु त बाबा मंसूर जे इस्तक़बाल जे लाइ असां तयारी करे छॾूं। हाणे असांखे तयारी करणी आहे। जीअं ई बाबा मंसूर घर अचे उन मथां गुल निछावर करणा आहे। जी अम्मा साईं, इहा तयारी असां करे था वठूं। तव्हां इन ॻाल्हि खां बेफ़िक्र रहो। हाणे तव्हां समूरा कम छॾे वञी बाबा मंसूर ख़ान जे अचण जी तयारी कयो। केॾीमहिल बि बाबा अची सघे थो। हा, हलो हलो। सोट, मंसूर ख़ान खे पाई अची वञे हा। ईअं सम्झ त असां हुनखे नई ज़िंदगी ॾिनी आहे। हाणे छा था सम्झो त उहो इहो असांजो थोरो लाहींदो? सोट, मंसूर ख़ान असांजो दुश्मन आहे, पर कुझु ॻाल्हियुनि में उहो वॾो मोतबर आहे। इन में को शक न। उहो एहसान कंदो आहे ऐं एहसान ॻाईंदो आहे। असां त सिर्फ़ु शाहनवाज़ ख़ान जे अॻियां भोले वांगुरु नाच कई आहे। ऐं इहो शाहनवाज़ ख़ान एतिरो त नीच निकितो जो असांजी घर जी इज़तुनि में अखियूं विझी वेही रहियो। नदा सौट पूंज मंसूर ख़ान वटि रहियल हुई। मंसूर ख़ान चाहे त कोर्ट में पेश करे हुन सां निकाह बि करे सघे पियो। बहरहाल हुन असांजी इज़त रखी। सुभाणे आख़िरी चकर शाहनवाज़ ख़ान ॾे हलंदासीं। जेकॾहिं छोकिरी असांजे हवाले करे थो त ठीकु आहे, जे झेड़ो करे थो न त पोइ झेड़ो ई सही। खून थियनि, माण्हू मरनि, कुझु बि थिए, पर छोकिरी खे हर हाल में वापसि आणणो आहे। हा सोट, मां हाणे अदीअ खे उते हिकु मिंट बि बर्दाश्त नथो करे सघां। जेकॾहिं अदीअ खे वठी अचण में नाकाम वियासीं त मां उनखे उते ई वञी मारे ईंदुसि। सौट, कुंज खे मारण खां पहिरें असांखे शाहनवाज़ खे मारणु घुरिजे। तूं छा सम्झी थो ठारा? जेकॾहिं इहो मांगर मछ किथे बि बोल ॾींदो मां छॾींदोमांसि।
उते जो उते पूरो कंदो था। मंसूर खान जिंदाबाद 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 मंसूर खान जिंदाबाद। फतह हमेशा हक़ ऐं सच जी थींदी आहे। अॼु मुंहिंजी फतह न, पर हक़ ऐं सच जी फतह थी आहे। तव्हां सभिनी जी फतह थी आहे। दादा न ॻाल्हि ॿुध, राति मीर शान जा असांजे ॻोठ ते चढ़ाई कंदासीं, पर तोखे हुते का बि जल्दबाज़ी न कर, सम्झी? जल्दबाज़ी मां का बि कोन कंदुसि, पर सखिणियूं घटियूं घुमी वापसि कोन ईंदासीं। सौट जे मौक़ो मिलियो न त असां बि माठ करे कोन बीहंदासीं। बाक़ी अजायो बाह में टपे ॾियण सां कहिड़ो फ़ाइदो? हलो था बाह जे विच में, ई न सम्झ जो सुकून सां सुता पिया हूंदा। ख़बर आहे मूंखे, हिकु तरफ़ राज़न वारनि जो ख़ौफ़ अथनि ऐं वरी ॿी तरफ़ मुराद वारनि जो ख़ौफ़। इन करे मीर शाहनवाज़ ख़ान जा माण्हू ॻोठ ते पूरी राति पहरो ॾींदा आहिनि। तोखे ख़बर आहे? मज़ो त तॾहिं आहे जॾहिं छोकिरी खे हुननि जे ॻोठ मां कढी अचूं। कोशिशि पूरी कंदासीं। जेकॾहिं मौक़ो न मिलियो त ॿी राति हमिलो कंदासीं, बाक़ी तकड़ करण जी का बि ज़रूरत न आहे। थोरी बि हिमत कंदासीं, हुननि जे ॻोठ मां छोकिरी खे वापसि वठी ईंदासीं। सौट इहा राति ई ख़बर पइजी वेंदी। राति जो मीर शाहनवाज़ वारनि खे ख़बर पइजी वेंदी तादनि जी कहर जी। हाणे उहो वक़्तु परे न आहे जो हिननि चोरनि ऐं लुटेरनि खे असां हिन धरतीअ तां हिदायत इंशाअल्लाह ही धरती शाह सचल सामीअ जी धरती आहे। हाणे हिन धरतीअ ते इहे दुश्मनी ख़तमु थियणु घुरिजनि। हिते त हाणे अमन जा गीत गूंजणु घुरिजनि। बारूद जी बाहि खां हटी करे, हिन दुश्मनीअ खां हटी करे असांखे पंहिंजी औलाद ऐं मुस्तक़बिल जे बारे में सोचणो ई पवंदो। इन करे चवां थो त हाणे हिन सुस्तीअ खे छॾियो, सभु गॾिजी हिकु आवाज़ बणिजी ॿाहिरि मैदान ते निकिरी अचो। जेकॾहिं तव्हां सभु हिकु आवाज़ ऐं हिकु मुठ बणिजी ॿाहिरि न निकिरंदो न, त तव्हांजा हक़ तव्हांखे वापसि कॾहिं बि कोन मिलंदा। इन करे चवां थो त अचो अचो, ऐं इहा उमेद कयां थो त हर घर मां अमन जो अलम खणी ॿाहिरि निकिरी ईंदो ऐं इन ज़ुल्म जी कारी राति खे ख़तमु करे छॾींदो। असांजो रोशन मुस्तक़बिल असांजे इंतज़ार में आहे। किथे ईअं न थिए त असांजी सुस्ती ऐं काहिली असांजे ईंदड़ मुस्तक़बिल खे तारीकी में धिके छॾे। मौला बस के मूं ॿुधो आहे त तूं सोडल वारनि सां मिटी माइटी पियो करी। हा कयां थो। पोइ कंहिंखां सलाह सवाब बि वठी आया। तूं मुंहिंजो वॾो हुजे, तोखां मां सलाह सवाब वठां? न मां न, के पंहिंजे वॾे खां सलाह करी हा न। मुंहिंजा सभु वॾा मरी विया, पंहिंजे घर जो वॾो मां। हाणे पेट जा दिमाग़ कुझु न कर। अॼुकल्ह त सलाह ॾियण जो डर ई न आहे रहियो। फटवाज़ी सलाह ॾींदो ॿियो मिड़े ख़ैरु आहे न। बाबा साईं इहा खून जी छोकिरी आहे न, उहा मीर शाहनवाज़ जे कब्ज़े में आहे। न मुराद वारनि जे हवाले थो करे, न वरी रहज़न वारनि जे हवाले थो करे। वॾो कमीनो शख़्स आहे। हाणे हिन जी हक़ीक़त हिन राज़न वारनि जे साम्हूं अची वई हूंदी। हाँ बाबा, रहज़न वारा मीर शाहनवाज़ जी मकारीअ खे सम्झी विया आहिनि, तॾहिं त उन्हनि केस सां हथु खणी छॾियो आहे। अमा साइणा, इहा राज़न वारनि जी मूं मथां भलाई आहे ऐं उन्हनि जो थोरो मां ज़रूरु लाहींदुसि। बाबा साईं, सभ खां पहिरीं इन छोकिरी वारो मसइलो हल करायो, न त वॾी खून रेज़ी थींदी। हैदर सुबुह सवेर गाॾी कढिजां, सभ खां पहिरियां हली हिन मीर जाफ़र सां मिलंदासीं। आख़िर ख़बर त पवे त इहो ज़ालिम शख़्स चाहे छा थो। इहो कुझु पंहिंजा माण्हू मारींदो ऐं कुझु उन्हनि जा, पोइ सभिनी मथां केस करे सभिनी खे हथी को कंदो। अमा साहिब, हाणे इन धरती ऐं इन क़ौम मथां इहा रत जी रांदि बंदि थियणु घुरिजे, छो जो असां हाणे घणा ई पंहिंजा कुंदर पुट कुआए वेठा आहियूं। हाणे हिन धरती खे वधीक जान जा लाश दफ़नाइण जी साथ न आहे रही। हाणे त अमन थियणु घुरिजे। हाणे कुझु बि थिए, कीअं बि थिए, मां हिन मुराद वारनि ऐं रज़न वारनि जे विच में छा कराए हिन दुश्मनी खे ख़तमु करे पोइ ई सुख ॾिसां। अदा मलू, यकीन कर असां तुंहिंजी भेण खे बुखियो कोन रखंदासीं। असांजो जेको बि ग़रीबाणो हाल आहे
वो भी न्याणी हुते ख़ुशि रहंदी। माण्हू बि कॾहिं किथे थो सुखियो रही सघे। मोलू वेले ते असां बि कोन वेठा आहियूं। रुगो पेट भरण सां माण्हू ख़ुशि न रहंदो, पर सभु भाती कुर्ब प्यार सां रहनि न, उहो ई घर ख़ुशि ऐं आबाद रहंदो आहे। सुढल झेड़े का रावड़ी साम्हूं जी भेण ख़ुशि कीअं रहंदी? हू पियल लाइ झेड़ेकार हूंदो, पर घर जे भातियुनि लाइ न आहे अदा। राज़नि वारनि जी दुश्मनी असांजी गिची में पइजी वई, न त असांजी सॼी ज़िंदगी ख़ुशीअ सां गुज़री आहे। असां कंहिंसां बि अॼु ताईं को बि खॾो न आहे कयो। ठीकु आहे, मूंखे कुझु ॾींहं ॾियो, मां सोचां। अदा मोलण हाणे घणा पंध न करायो। बिस्मिल्लाह करे हा खणी कयो त असां सुभाणे पोती विझी वञूं। एॾी तकड़ चाल भाऊ, मुंहिंजी भेण जी ज़िंदगी जो सवाल आहे। मूंखे ॿ टे ॾींहं मोहलत ॾियो सोचण जी। असां हिक ॿिए सां सलाह करे पोइ वंदी ॾींदासीं। ठीकु आहे अदा मोलू, तव्हां भली ॾींहं ॿ सोचे वठो। उमेदु आहे त जवाबु हा में ई हूंदो। इनो त मुराद ऐं रज़न वारा होश में न आहिनि। वो केॾी महिल कुझु बि करे सघनि था। इन करे वञ ऐं वञी पंहिंजनि माण्हुनि खे होशियार कर। बाबा साईं, तव्हां वञी आराम कयो। हू आया त असां पाणी संभाले वठंदासीं। हिते अचनि त सिंधा वापसि न वञनि। ठीकु आहे बाबा साईं, तव्हां वञी आराम कयो। हेसि ताईं त कोई बि नज़र न आयो। सौट अॻी घटी में त रईस जो बंगलो आहे ऐं सॼो पारो उते ई हूंदो। पाण ॿई हेॾां खां था हलूं ऐं हेॾा वारा हेॾां खां था अचनि। सभु गॾु हलंदासीं। कादन सही थो चए। अगरि चारे असां गॾु हूंदासीं ऐं घेरे में अची वियासीं त पोइ जेके ॿाहिरि हूंदा उहे हमिलो करे छॾाए बि सघनि था। कादन, तूं ऐं ॿारहं मेरा फिरी अचो। असां हितां अचूं था। ठीकु आहे, हलो हलो हलो। यार थोट हाशिम, पोजीशन टाइट आहे न। हेॾा जो तूं को बि खुटको न कर। वञी तोते मीरा जे पास वठ। तोखे ख़बर आहे हाशिम जो धक हिकु मुड़ुसु पटी ते पूरो। मंतार इन तरह वेंदा त मारिया वेंदा। असां मज़बूत आहियूं सौट। तूं वञी तोते वारनि जो भरजलू थी। थोरी होशियारी करणी आहे। उन्हनि मूं को बि हमलो न कंदो, इहा मूंखे पूरी पक आहे। मूंखे जेतिरी शादी करण जी जल्दी आहे, ओतिरो ई मसला वधंदा था वञनि। मूंखे सम्झ में नथो अचे हिननि भागनि वो मुंहिंजी जान कॾहिं छुटंदी। हू तो मां जान छॾाइणु चाहिनि था ऐं तूं हुननि मां जान छॾाइणु चाहीं थो। हाणे ॾिसूं त क़िस्मत कंहिंजो साथ ॾिए थी। मुंहिंजी क़िस्मत तूं आहीं साईं। तूं मूंसां गॾु आहीं, ॿियो मूंखे छा खपे? त पोइ हू मूंखे शिकस्त कीअं ॾेई सघंदा? मां तुंहिंजी क़िस्मत न आहियां, पर तुंहिंजे लाइ हिते नौसत बणिजी आई आहियां। इन छा जाने दिल खे एॾा सदमा न ॾे। तुंहिंजी नौसत खे मां ख़तमु कंदुसि। भई पोइ तूं ऐं मां गॾिजी सुकून जी ज़िंदगी गुज़ारींदासीं। इहा जल्द ख़बर पइजी वेंदी त कंहिंजी क़िस्मत चमके थी, केरु हाराए थो ऐं केरु खटे थो।
टाइगर गाॾी करणु छॾी बाबा साईं गाॾी त तयारु आहे पर मीर शाहनवाज़ वारनि जे ॻोठ में हिकु मसइलो थी पियो आहे। मसलो कहिड़ो मसलो? बाबा साईं इहा ख़बर न आहे त कंहिं हमिलो कयो पर मीर शाहनवाज़ जा 2 हमराह मारिजी विया आहिनि। इन मीर जाफ़र जो टक्कर त मुराद ऐं राज़न वारनि सां हलंदड़ आहे। हा बाबा साईं, थी सघे थो उन ॿिन्ही धुरनि मंझां कंहिं हमिलो कयो हुजे। हाणे त इहो मीर जाफ़र इन ॿिन्ही धुरनि लाइ आज़ार करे छॾींदो। बाबा साईं हाणे इन मीर जाफ़र तरफ़ हलणु अजायो हूंदो। ठीकु आहे इधर मां तयारु थी वठां, पोइ पहिरियां मुराद वारनि ॾे हलूं था, उन खां पोइ राज़न वारनि ॾे हलंदासीं। ख़बर त पए न त इन ॿिन्ही धुरनि मां आख़िर इन मीर जाफ़र ते कंहिं हमिलो कयो। ठीकु आहे बाबा साईं, तव्हां बि तयारी कयो, मां बि तयारु थी वेठां, पोइ हलूं था। हा दा, इहा हक़ीक़त आहे त मुराद वारनि मीर शाहनवाज़ ख़ान वारनि जे ॻोठ मथां हमिलो कयो आहे ऐं 2 माण्हू उते मारे निकिता। इहा ख़बर पई त हू अदीअ खे उतां वठी वञण में कामयाबु थिया या न? इहा त शाम जो ई ख़बर पइजी वेंदी त मुराद वारा हमले करण में केतिरो कामयाबु विया आहे या वरी इन शाहनवाज़ ख़ान जा माण्हू मारे वापसि हलिया विया। अदा मीर शाहनवाज़ ख़ान किथे इन खूननि जो केस असां मथां दाख़िल त कोन कंदो। ईअं बि थी सघे थो छो त उन मांगर मच्छ जे मथां को बि भरोसो नथो करे सघे। इन खूननि में असां ॿिन्ही धुरनि न काई धुर खे ज़रूरु फसाईंदो, या असांखे या मुराद वारनि खे। बाक़ी ॿिन्हिनि धुरनि मथां जेकॾहिं केस कंदो त इहे केस कोर्ट में लुड़ी वेंदा। सोट जेकॾहिं मीर शाहनवाज़ ख़ान जे ॻोठ जे मथां हमिलो ई करिणो हुयो त पोइ मूंखे बि ॿुधायो आहे। इहो कमु असांजो कोन्हे। पोइ पक सम्झ सोट त इहो कमु रैज़न वारनि जो हूंदो। हा सोट सोडल, इहो हमिलो रैज़न वारनि कयो हूंदो कूंज खे छॾाइण लाइ। पोइ पक सां हू कूंज खे आज़ादु कराए पाण सां गॾु वठी विया हूंदा। फ़िलहाल त कुझु बि चई नथो सघिजे। तमामु जल्द हक़ीक़त सभिनी जे साम्हूं अची वेंदी। असां मां उन्हनि कंहिंखे बि न सुञातो। मुंहिंजो कमु इन हमले जो पूरो नज़लो या मुराद वारा या रज़न वारनि जे मथां किरंदो। सौट फ़िलहाल त असां पंहिंजो कमु करे चुका आहियूं। जेसि ताईं छोकिरी वापसि नथी अचे तेसि ताईं माठ करे कोन वेहंदासीं। जे हुननि जल्दबाज़ी कई त इहो केस असांजे मथां लॻंदो। हा कादर, हाणे असांखे कुझु ॾींहं सब्र मां कमु वठिणो पवंदो। भलो हिक ॿिए खे छिक छिकां कनि पर हिकिड़ो मौक़ो ॾिसी पोइ असां हमिलो कंदासीं। ठीकु आहे दा, कुझु ॾींहं सब्र कयूं था ताकी ॿिए हमले में मीर शाहनवाज़ ख़ान खे लटाइणो आहे। मंसूर खान न मूं ॻोठ मथां हमिलो कयो आहे न ई वरी मूं खून कयो आहे। मां एतिरो बेवकूफ़ आहियां जो हिन शाहनवाज़ खे छॾे ऐं आम माण्हुनि खे मारे मां जेल वेंदुसि। ॿी ॻाल्हि ॿुधी छॾ, मूं जॾहिं बि हमिलो कयो न उन में सिर्फ़ ऐं सिर्फ़ मीर शाहनवाज़ मरंदो। मुराद जेकॾहिं तव्हां इहो हमिलो नाहे कयो पर इहो मीर जाफ़र तव्हांखे इन केस में फसाइण जी पूरी कोशिशि कंदो। जेकॾहिं इहो हमिलो रैज़न वारनि कयो आहे ऐं खून बि रैज़न वारनि कया आहिनि त पोइ इहे केस असांजे मथां छो था मड़िया वञनि। इहो मीर जाफ़र हाणे असां सभिनी मां जान छॾाइण थो चाहे। हू मूंखे फासाइण में त हाणे नाकाम वियो आहे, हाणे हू तव्हांखे या राज़न वारनि खे फासाइण थो चाहे। असां हिन मीर जाफ़र खे मोह ॾियण लाइ हर वक़्तु तयारु वेठा आहियूं। मुराद हिन तव्हांखे माठ में रहणो पवंदो छो जो मीर जाफ़र बि इहो ई चाहे थो त तव्हां का ग़लती कयो। जेकॾहिं तव्हां का ग़लती कई त मीर जाफ़र सिधो सौं त तव्हां सां विड़ी नथो सघे। हू पुलिस जे ज़रिए तव्हां सां ज़रूरु विढ़ण जी कोशिशि कंदो। सूबेदार ख़ासि मीर शाहनवाज़ जो माण्हू आहे। मुराद इहो सूबेदार कुझु बि नथो करे सघे। तव्हां सां मिलियो आहियां, मां वञी राज़न वारनि सां बि मिलंदुसि ऐं उनखां पोइ वञी DSP सां बि मिलंदुसि। हिन मसइले जी बाबति जेको हाल अहिवाल थियो मां हुन सां ज़रूरु कंदुसि। ऐं ॿी ॻाल्हि मुराद, हाणे तव्हां ऐं राज़न वारनि जे विच में छा थियणु घुरिजे ऐं जेको हीउ खूनी तकरार हलंदड़ आहे न
इनखे बंदि थियणु घुरिजे। असांजे रहज़न वारनि जे विच में इहो कॾहिं बि ठाह नथो थी सघे मंसूर खान। त पोइ छा तव्हां सॼी ज़िंदगी ईअं ई विढ़ंदा रहंदो ऐं दुश्मनी जो बिज पोयां औलाद लाइ बि छटरी वेंदो? न अली खान न, हाणे इनखे हिते ई बंदि थियणु घुरिजे। बाड़ियो असां पोस्टमार्टम लाइ मोकिले छॾियो आहे। एहसान साहिबु FIR में कंहिंजा नाला ॾिना विया आहिनि? मीर शाहनवाज़ खान अञा थाणे ते न आयो ऐं हुन इंतज़ार जे लाइ चयो आहे। ऐं पाण ईंदो पोइ FIR दाख़िल कबी। एहसान साहिबु हिन वक़्तु मंसूर खान आज़ादु थी वियो आहे ऐं हू मीर शाहनवाज़ खान खां बि वधीक असां लाइ ख़तरनाक थी वियो आहे। इन करे मीर शाहनवाज़ खान जी FIR दाख़िल करण खां पहिरें मूंसां सलाह लाज़मी कजो। सर, हिन मसइले सां मंसूर खान जो कहिड़ो वास्तो? शायदि तव्हां उन हक़ीक़त खां अञा अणॼाण आहियो एहसान साहिबु। थोरो सोचो, जंहिं ॾींहुं मंसूर खान आज़ादु थी घर पहुचे थो त उन राति 2 माण्हू मीर शाहनवाज़ खान जा मारिजी था वञनि। छा इहो इतफ़ाक़ थी सघे थो या मीर शाहनवाज़ खान जी सोचियल ऐं सम्झियल इहा साज़िश आहे? सर, कुझु बि चई नथो सघिजे। इन करे तव्हांखे चवां थो त FIR दाख़िल करण में का बि जल्दबाज़ी न थिए। हिन वक़्तु मंसूर खान जी पूरी कावड़ असां मथां हूंदी। उनखे थधो रखण लाइ उन जे मथे ते हथु फेरणु लाज़मी आहे। FIR दाख़िल करण खां पहिरें मंसूर खान सां सलाह लाज़मी करणी पवंदी। जेकॾहिं असां मंसूर खान खे नज़रअंदाज़ कयो न त पोइ हिते न तव्हां रही सघंदव ऐं न मां रही सघंदुसि। ठीकु आहे सर, जेको हूंदो हुकुम। केस दाख़िल करण खां पहिरियों हवा खे आगाह ज़रूरु कंदुसि। मुराद मां सम्झां थो त इन राज़नि वारनि खे ठाह लाइ राज़ी करणु मुश्किल ई न पर नामुमकिन आहे। पर मां पोइ बि पूरी कोशिशि कंदुसि, पर इन लाइ मूंखे तव्हांजी मदद जी ज़रूरत आहे। असां त हर मोड़ ते तव्हां सां गॾु आहियूं, पर मूंखे ओतिरो झुकाइजां जेतिरी मूं में झुकण जी सहप हुजे। जेकॾहिं हद खां वधीक मूंखे झुकाइण जी कोशिशि कंदे न त किथे मां टिड़की भॼी न पवां। न मुराद, मां तोखे भञण ऐं भोरण नथो चाहियां। मां त चाहियां थो त हिते अमुन थिए। हाणे तूं ई ॿुधा त आख़िर इन मीर जाफ़र जी चालुनि ते हलंदे तव्हां आख़िर केसिताईं हिक ॿिए जो रतु वहाईंदो? इन दुश्मनी खे हाणे हिते ई ख़तमु थियणु घुरिजे। असांखे हर चकर रहज़न वारनि तबाही जे किनारे ते पहुचायो आहे। पोइ बि असां दरगुज़र कंदा था अचूं। अञा बि असांजे मथां केतिरो वज़न रखणु था चाहियो? मां तव्हां मथां ओतिरो ई वज़न रखंदुसि जेतिरी तव्हां में क़ुवत ऐं बर्दाश्त हूंदी। मंसूर खान, तव्हांजो अणॾिठो फ़ैसिलो बि असांखे क़बूल हूंदो। वञी तव्हां रहज़न वारनि सां ॻाल्हायो, पर एतिरो मां तोखे ज़रूरु चवंदुसि त जीअं असांजी इज़त ऐं असांजे नफ़्स खे को सदमो न पहुचे। मुराद, तव्हांजी इज़त मुंहिंजी इज़त आहे। पहिरीं त सौदो कॾहिं बि कोन कंदासीं, पर इन उमेद सां मां वञा थो त मूंसां कयल वाइदो तव्हां परपुट बि निभाईंदो। तव्हांजे कयल वाइदनि ते पूरा लहंदासीं। जेकॾहिं हुन लाइ मूंखे नुक़सानु खणणो पियो त बि खणी वठंदुसि। सोप सीरियल दोलाब हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।